जेको शेर पढ़बो उन मां वो सब सामूं ईंदो त हर दिल थी चाहे तोखे, महफ़िल थी चाहे तोखे, मंजिल जी तू ही मंजिल, मंजिल थी चाहे तोखे। असांजो हाफ़िज़ मोहम्मद निज़ामानी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिथे असां लाइ जहान सारो हिजाब वांगे हुजे त पोए, जिथे असां लाइ जहान सारो हिजाब वांगे हुजे त पोए, उते को नियत ख़राब मूं लाइ किताब वांगे हुजे त पोए। कॾहिं बि सच जे चवण में यारो चङाई कान्हे, असीं बि चऊं था वॾो ई ॾोह बि ॾिसण में जेकर सवाब वांगे हुजे त पोए। अॻियां हो आबिद, पुठियां हो ज़ाहिद, अची चयां हूं अचो असां ॾे, अरे असांजो नारो ॿिन्ही ले यारो शराब वांगे हुजे त पोए। अची को कातिल चवे असांखे अव्हां जो आऊं मसीह आहियां, इहा बि उन जी रहम जी दावा अज़ाब वांगे हुजे त पोए। मूंखे ही कहिड़ी मजाल आ जो अव्हां जी हद में हले ही हाफ़िज़, अव्हां जो सखणो सवाल बाक़ी जवाब वांगे हुजे त पोए। ऐं अॼु तव्हांजे अॻियां हिकिड़ी कलाम पाक जी नंढी आयत थो पढ़ां। 26 सिपारो आहे सूरत हुजरात आयत 7। सभु अहिड़ा आलिम वेठा आहिनि, पढ़ियल वेठा आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू इन जाअकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनू, जेकॾहिं ईमान वारो को फासिक अवां वटि ख़बर खणी अचे, गौर सां क़ुरान खे ॿुधो त उन जी तहक़ीक़ करियो। ईअं न थिए जो अवी नादानी में के क़ौम खे नुक़सान रसाए विझो। आयत या मूं इन करे पढ़ी जो हिन वक़्तु सिंध में सभ खां वॾो इशू इंतिहा पसंदी जो पियो हले। अल्हम्दुलिल्लाह मूंखे शरीयत जे माण्हू खां मिलंदो आहियां त ख़ुशी थींदी आहे। मुंहिंजो हिकिड़ो शेर हो त मके ऐं मदीने जो को मट कोन्हे मगर सिंध मुंहिंजी बि कंहिंखां घटि कोन्हे। मको ऐं मदीनो अक़ीदत जो पायो, शेर खे सम्झो त सही न, ईअं मूं त कुफर जी फतवा हणी छॾियूं। मको ऐं मदीनो अक़ीदत जो पायो, मूंखे सिंध सां इश्क आहे सवायो, अरे मथो हण न मुला मूंसां तूं अजायो, मुंहिंजी दिलि ते तुंहिंजो चढ़ियो कट कोन्हे मके ऐं मदीने जो कोन। पोइ सिंध लाइ गीत सोहणो लिखां थो, ॿिन्ही लाइ हुब आऊं हिकिड़ी रखां थो, ॿियो मामिलो को बि मूं वटि कोन्हे, मके ऐं मदीने जो को मट कोन्हे। इंसानियत खां मथे ॿियो को मज़हब कोन्हे। मुंहिंजो शेर आहे त को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, ऐं सजदो उन खे ॾियां जेको इंसान जे पासे। मुंहिंजी हालत न हूरन सां न को ग़िलमान जे पासे। अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, अरे इहो जे तुंहिंजो मज़हब आहे ऐं शैतान जे पासे। असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आहे, न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ बुरे बेईमान जे पासे, को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे। मुंहिंजो अदा जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। भई हिकिड़े धणी जा घर आहिनि, ॿिन्ही में तफ़ावत केरु करे। दाना बि हुयो जंहिंखे अवी चङा कम चवंदा आहियो, उहे सभु हुन में हुआ। दाना बि हुयो, दिलेर बि हो, तौहीद बि हुन जे अंदरि हुई, जे हिकिड़े ख़ुदा खां सवाइ ॿिए कंहिंखे कोन सजदो कंदसि। आहे न साईं? दाना बि हुयो, दिलेर बि हो, तौहीद बि हुन जे अंदरि हुई। अरे शैतान जो पोइ ॾोह कहिड़ो, मुले खे हिदायत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। कोशिशि करियो ईमानदारी सां हलो। असां कूड़ जिॾा निहार हर कंहिं जॻह ते नेक नियति में बि मूंखे का नुमाइश थी लॻे, अरे की मञा मज़हब उहो जो दर्द दाइश थी लॻे। के रिढ़ी वा राय विंड ऐं किन वञी रब वा ॾिठो, मूंखे पंहिंजे मन अंदरि रब जी रिहाइश थी लॻे। दाग़ दिलि जा सभु धोई पोइ दीन जी दावा तूं कर। दाग़ दिलि जा सभु धोई, अरे पोइ दीन जी दावा तूं कर। तुंहिंजी दिलि मुला त ॼण अख़बार काविश थी लॻे। अमुन ऐं इंसाफ़ कर, इस्लाम जो आहे हुकुम, जेका हाफ़िज़ जे रूह जी रोज़ ख़्वाहिश थी लॻे। आऊं सुन्नत जमायत जो आहियां, सुन्नी आहियां, सुन्नी सॾाईंदो आहियां,
सुन्नी हूंदुसि चईनि यारनि जो बि पैरोकार आहियां। मुंहिंजे पैगाम इहो अथव त जिथे बि मुले जी फू आहे उहा न पंहिंजी जू आहे। पाण ख़ुदा जा ख़लकिल आहियूं, रिज़क उन जो रोज़ था खायूं, सैयद सदके वेठा सतायूं, माफ़ी ॾींदड़ उहो आहे। जिथे बि मोह में जेकर मुलूक गॾिबो मुठियूं भीड़े तंहिंखां भॼिबो। अॼु कूड़नि सां ई कल्पना गॾिबो हादी अलाह हू आहे। दीन ईमान का धारा मुल्लू अलाए कंहिंजो खारा मुल्लू, सच ते ॾाढो बार आ मुल्लू, शैतानी को शू आहे। जिथे बि मुले जी फू आहे। हाफ़िज़ खे ॾींदो हादी हिदायत, ऐब ढकण जी कंदो इनायत, रहम करे हू कंदो रिआयत, ख़ालिक जी जेका हू आहे। जिथे ऐं मुलनि जी ॻाल्हि थो करियां ऐं आलमनि जी ॻाल्हि कोन थो करियां, जेके अलाह वारा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कोन थो करियां। असां वटि अलामा अब्दुल हक रब्बानी बि थी गुज़रियो हो, साईं अब्दुर रहमान जमाली हाणे दुनिया छॾे विया आहिनि। असां उहे आलिम ॾिठा, फ़ैसिलो अव्हां ते आहे। अस्सलाम वालेकुम।